मुझू तो पुजायूं वो मन जूं मुरादूं मुझू तो पुजायूं वो दिल जूं उमेदूं। माई भागी 1920 धारे थर में मिठी भरसा एक नंढे गोठ में जन्म वरतो। माई भागी शुरू में पंहिंजी माउ सां गॾु गोठ जे नंढियनि वॾियनि महफ़िलनि ऐं शादियुनि में ॻाईंदी हुई। माई भागी जो असल नालो हो भाग भरी, पर हू माई भागी सां मशहूर थी। पर जीअं जीअं वॾी थींदी वई तीअं तीअं लोकगीत यादि करे पाण अकेले सिर ॻाइण लॻी। माण्हू भाग भरीअ जे ॻाइण खे वधीक पसंदि करण लॻा। संदसि आवाज़ में ॾाढो मिठाज हो। जॾहिं झुंगारींदी हुई त कंहिं कोयल जहिड़ो सोज़ ॾसबो हो। भाग भरी घटि ॻाल्हाइणी हुई, अक्सर ख़ामोश वेठी हूंदी हुई। कलाकनि जा कलाक तन्हाई में वेही चप चोरींदी हुई। भाग भरीअ खे पंहिंजे थर सां ॾाढो प्यार हो, सदाईं थरी गीत ॻाईंदी हुई। 1967 में माई भागी मारीअ ते ॻाइण लाइ आई, जिते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो प्रोड्यूसर शेख गुलाम हुसैन बि मौजूदु हो। जंहिं माई भागीअ खे रेडियो पाकिस्तान ते ॻाइण जो चयो, हुन राज़िपो ज़ाहिर कयो। माई भागी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते पहिरियों गीत तारनि मां तरंदी अचे ॻायो, जंहिं तमामु घणी मक़बूलियत माणी। माई भागी के टीवीअ ते मरहूम अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो, जिते हुन पहिरियों कलाम खड़ी नीम के नीचे रिकॉर्ड करायो, जेको अॼु बि ओतिरो ई मशहूर आहे। माई भागी जॾहिं स्टेज ते ईंदी हुई त माण्हू ताड़ियूं वॼाए संदसि आजियां कंदा हुआ। केतिरनि मौक़नि ते ईअं बि थियो त माण्हू माई भागीअ खे उथण न ॾींदा हुआ। हिकु कलाम खां पोइ ॿियों, टियों, चौथों बस गीतनि जो अणखुट सिलसिलो शुरू थी वेंदो हो। ओचितो माई भागी ते अधरंग जो हमलो थियो। हलण खां हैरान थी पई, पर भिटशाह ते या सकाफ़त खाते जे कंहिं सॾ ते पाण खणाए अची पहुचंदी हुई। उन्हनि ॾींहंनि में संदसि भिटाई ते चयल कलाम भिट जा भेटा आई, भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं घणो मशहूर थियो। हुन पंहिंजी मुख़्तसिर फ़नी ज़िंदगीअ में शोहरत जी कॾहिं बि परवाह न कई, पंहिंजे फ़क़ीराणे रंग खे कॾहिं बि तर्क न कयो। पीरनि फ़क़ीरनि सां अक़ीदत हुअसि। सिंध जी दरवेश सिफ़त कलाकार माई भागी 7 जुलाई 1986 ते लाॾाणो करे वई। जेतोणीकि माई भागी हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर संदसि ॻायल गीत मेहराण जी वादीअ में सदियनि ताईं गूंजंदा रहंदा। मोर पपैया मीठा बोले, कोयल शोर मचाए।